शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल में सभी दोस्तन के प्री प्यार के दिल वारन के सिंधी ॿारनि के धमाकेदार सां भली कार। दोस्तों सांवल जेको आहे उहो अंदाज़ो हणी वियो आहे दिलावर पंहिंजे सौट खे पाण मराइण जी कोशिश में आहे ऐं छो त दिलावर एक्शन ई नथो खणे हिन अकबर ख़ान जे मथां पंहिंजे सौट खे छॾाइण जो। तॾहिं सांवल हाणे पंहिंजी भेण जे करे चाकर खान खे बचाइण जी कोशिश कंदो अकबर ख़ान खां ऐं उन खे वठी ईंदो। अकबर ख़ान वटि चाकर ज़िंदा आहे लेकिन हुन अफ़वाह फैलाई आहे कूड़ी त मां हुनखे मारे छॾियो आहे। हू ॾिसे थो त हीउ ॻोठ वारा केतिरो हुनजो साथ ॾींदा। अहिड़े हिसाब सां सांवल ई चाकर खान खे वापसि आणींदो छो सांवल वटि उहा ताक़त आहे। पंहिंजी भेण जे करे इहो कमु कंदो सांवल। ऐं दिलावर त चए थो भली चाकर मरे मां मिल्कियत ते कब्ज़ो करे वेही रहां। सांवल अंदाज़ो लॻाए चुको आहे। मंसूर खान खे बि थोरो घणो इन ॻाल्हि जो शक आहे। दोस्तों ड्रामनि जी कहाणी सुठी माशाल हले पई, धमाकेदार हले पई, बहितरीनु हले पई। तव्हां ॾिठो दोस्तों। असांखे ॾींदा इजाज़त। अगरि अपडेट सुठी लॻे त महिरबानी करे शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीउ तव्हांजो ई पंहिंजो चैनल आहे। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में।